अस्सलाम वालेकुम। रफ़ीकी सन स्टेज टीम एक्टर डायरेक्टर प्रेसिडेंट बेटा आर्ट्स काउंसिल सिंध ऐं मूंखे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे त हैदराबाद स्टूडियो जे नाले सां वेब टीवी अचे पियो जेको असांजो ही नौजवान इहा कोशिशि ऐं काविश करे रहियो आहे। ऐं पंहिंजे दोस्तनि खे गुज़ारिश थो करियां त हैदराबाद स्टूडियो टीवी चैनल खे न सिर्फ़ु लाइक कयो कमेंट्स कयो पर सब्सक्राइब कयो। तव्हांजी वॾी महिरबानी। दोस्तों अस्सलाम वालेकुम, मां अली गुल मला। असांजो दोस्त आहे, असांजो चैनल आहे हैदराबाद स्टूडियो, उनखे सब्सक्राइब कयो छो जो असांजे नौजवान कमु पिया कनि, महिनत पिया कनि। तव्हांजो हौसलो इहो आहे जो बसि सब्सक्राइब कंदो, घंटी जो बटन दॿाईंदो, असांजो फ़ाइदो थी वेंदो। त हैदराबाद स्टूडियो आहे यार जो ज़रूरु कयो सब्सक्राइब, मां बि करे छॾियो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सौराब सूमरो ऐं मूंसां गॾु दोस्त बीठो आहे, तमामु ज़बरदस्त टैलेंटेड आहे आबिद शाही। हीअ आबिद शाही या शाही ख़ानदान सां हिन जो तालुक़ु आहे ऐं हिन जो चैनल जेको आहे हैदराबाद स्टूडियो उनखे सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो ऐं शेयर कयो। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। आउं आहियां जो पंहिंजो इसरार लगानी सीनियर टीवी आर्टिस्ट। तव्हां सां मिली करे तमामु घणी ख़ुशी थी। असांजा दोस्त आहिनि, ये चैनल आणे रहिया आहिनि हैदराबाद स्टूडियो, ईअं न हैदराबाद स्टूडियो नाले सां चैनल आणे रहिया आहिनि। तमामु बहितरीनु ख़ुशी जी ॻाल्हि आहे, इहे चैनल ईंदा रहनि ऐं ख़ुशी इन ॻाल्हि जी आहे त असांजा सिंधी भाउर पंहिंजो चैनल आणे रहिया आहिनि। उनजी वधि में वधि पज़ीराई थियणु घुरिजे ऐं हिननि जे चैनल खे वेलकम कयां थो ऐं हिननि जे चैनल खे लाइक बि कयां थो। ठीकु आहे, सब्सक्राइब कयां थो ऐं लाइक कयां थो हिननि जे चैनल खे। तव्हां लाइक कजो, सब्सक्राइब कजो हिननि जे चैनल खे हैदराबाद स्टूडियो। ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम, दिस इज़ रुखसार महमद। अच्छा जी, असांजो ही यूट्यूब जो चैनल आहे हैदराबाद स्टूडियो, हिनखे सब्सक्राइब कयो, कमेंट कयो, शेयर कयो ऐं लाइक कयो। थैंक यू। मज़ा फनकार मंजूर चाडियो हैदराबाद स्टूडियो के सलाम आहे। हिन दौर में हिन पसंद करता है हर माण्हू परेशान आहे, रही अहिड़ो कमु थो करे जेका सलाम था पेश करे। हिन स्टूडियो लाइ हिकिड़ो मुंहिंजो शेर चवंदुसि, चांदनी चांद से होती है सितारों से नहीं, चांदनी चांद से होती है सितारों से नहीं, लड़कियां गंजों पे मरती हैं बालों से। वाह सही वाह, वाह सही वाह। ओके, हैदराबाद स्टूडियो जिंदाबाद। सब्सक्राइब कयो हैदराबाद स्टूडियो। अस्सलाम वालेकुम। आउं आहियां अब्दुर्रहमान खोसोर उल्तार ऐं असांजो टीवी चैनल आहे हैदराबाद टीवी, उनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। हैदराबाद स्टूडियो। आर्ट इंस्पेक्टर खान की पूरी टीम आई है। शहबाज दुरानी अवार्ड प्रोग्राम में हिकिड़ो बहितरीनु ऐं सुठो अवार्ड ऐं अकबर बलोच ऐं तव्हां सां मुखातिबु आहियां। ऐं हैदराबाद स्टूडियो चैनल जेको आहे उहो तमामु बहितरीनु हिकिड़ो चैनल आहे, जंहिंखे सब्सक्राइब जल्दी कयो ऐं ॾिसो बि सही।